अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल्ला रिंदजी काज़ी अहमद नवाब शाह हबीब शुगर मिल इंतज़ामिया जे ख़िलाफ़ जिसकम तहलका काज़ी अहमद पारां मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां फ़ारिग़ करण वारे अमल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी पीर नईम एजाज़ सिंधी नो बलोच सिकंदर मल्ला बाबू सोनारे कई। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाब शाह शहर जी शुगर मिल इंतज़ामिया केतिरनि ई मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां फ़ारिग़ करे छॾियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हिननि चयो त हबीब शुगर मिल इंतज़ामिया कम कंदड़ ग़रीब मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां फ़ारिग़ करे उन्हनि खे बेरोज़गार करण जी साज़िश करे रही आहे। अॻुवाणनि मुतालबो कयो त फ़ारिग़ कयल मुलाज़िमनि खे जल्द खां जल्द बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कई वेंदी। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।